तालीमानी सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त कोरोना खां बचण लाइ एहतियातन स्कूलनि खे 2 हफ़्तनि लाइ बंदि करण जो फ़ैसिलो कयो आहे। इम्तिहान खां सवाइ ॿारनि खे अॻी क्लासुनि में न मोकिलियो वेंदो। पाबंदियुनि में देर सां कोरोना कंट्रोल मां निकिरण जो ख़दशो आहे। कराची में प्रेस क़ानफरंस कंदे सूबाई वज़ीर सईद गनी चयो त स्कूल बंदि करण जो नोटिफिकेशन जारी कयो आहे। प्राइमरी खां 8 जमात ताईं क्लास 2 हफ़्तनि लाइ बंदि कया विया आहिनि। सूबाई वज़ीर चयो त कराची में कोरोना जी पखेड़ 5.39% आहे ऐं तालीमी इदारनि में कोरोना जी पखेड़ 2.7% साम्हूं आई। सिंध में वबा जी सूरत-हाल पंजाब ऐं केपी खां मुख़्तलिफ़ आहे। अॻवाट क़दम न खयां विया त सूरत-हाल ख़राब थी सघे थी। हुन चयो त हिन साल इम्तिहाननि खां सवाइ ॿारनि खे प्रमोट न कयो वेंदो। ज़रूरत पई त 2-3 महीना इम्तिहाननि खे अॻिते करे सघिजे थो। कोरोना सबबि ॿारनि जी तालीम खे अॻु बि वॾो नुक़सान पहुतो आहे। सिंध हुकूमत तालीम खे बहितर करण लाइ कोशिश करे पई। सूबाई वज़ीर चयो त बैनल सूबाई सतह ते मुसाफ़िर गाॾियुनि, ट्रेनुनि ऐं उॾामनि खे बंदि करण जी दरख़्वास्त कई आहे। ॿियनि सूबनि खां माण्हुनि जी अच वञ बंदि कई वई त सूबे अंदरि मर्ज़ वधी वञण जो ख़दशो आहे। हुन वधीक चयो त बसनि ऐं ट्रेनुनि में ईंदड़ माण्हुनि जी स्कैनिंग करणु तमामु ॾुखियो कमु आहे। पंजाब ऐं केपी के मां ईंदड़ माण्हुनि जी अच वञ रोकी वञे। हुन चयो त सिंध में वबा जी सूरत-हाल पंजाब ऐं केपी के खां मुख़्तलिफ़ आहे। अॻवाट क़दम न खयां विया त सूरत-हाल ख़राब थी सघे थी।